ख़ुदा कंहिंखे ऐब न ॾे, जेकॾहिं ऐब ॾे त पोइ माण्हू उनखे बदनाम ऐं ख़ुआर न करे। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो, उहो आरआई मिशन ते कमु कंदो हुयो, उनजी ॿांह कटिजी वई। पर जिथे बि वञे पियो माण्हू उनखे चवनि पिया, ओ दा ओ रुंडा हेॾे आ, ओ रुंडा हेॾे आ। बेज़ार थी वियो। उन छा कयो, सखर वारी पुल ते वञी टपो ॾियण जे लाइ ख़ुदकशी करण लाइ चढ़ी वियो। जीअं सखर जे पुल ते चढ़े ॾिठे हिकिड़ो ॿियो रुंडो अचे थो, जंहिंजी ॿई ॿांह कटियल आहिनि, पर ठेंग टपा ॾींदो त अचे हिन चयो यार हीअ छा, माण्हू मूंखे रुंडो 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 मुंहिंजो मथो खाई विया आहिनि, मां ज़िंदगी को बेज़ार थी वियो आहियां, हिनजूं ॿई ॿांह कटियल आहिनि, हे ठेंग टपा ॾे थो। इनखां पुछां त सही तोखे ख़ुशी कहिड़ी आहे निभागा, मां त ख़ुदकशी कयां थो। लही आयो ऐं उन हमरा खे चए थो, भाऊ अस्सलाम वालेकुम। चयो वालेकुम अस्सलाम। चए भाऊ मुंहिंजी हिकिड़ी ॿांह कटियल आहे, मां ज़िंदगी को बेज़ार आहे, माण्हू मूंखे रुंडो रुंडो चवनि था, तुंहिंजूं ॿई ॿांह कटियल आहिनि, तूं ठेंग टपा ॾे थो, ख़ुशी कहिड़ी थी। उन चयो अदा ख़ुशी वरी कहिड़ी आहे, न ठेंग ॾियां थो टपा नथो ॾियां, पुठी में ख़ारिश वती आहे, चवां थो खरणा कीअं, परेशान लॻो पियो आहिनि। डॉक्टर चकर अक्सर जॾहिं पाण में वेहींदा आहिनि, जंहिंजूं अक्सर करे डिग्रियूं कूड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे पाण में वेही वॾियूं ड्राड़ा हणंदा आहिनि। हिकिड़ो डॉक्टर चए, ॻाल्हि ॿुधो डॉक्टर साहिबु, मूंखे बि वॾियूं डिग्रियूं थी, MBBS BPS अलाए छा मां कयो आहे, पर माण्हू खे टुकुर टुकुर कर मां सिधो करे छॾंदोमांसि। ॿियो डॉक्टर वेठो, उनखे ॾाढी खाव लॻी। चए ॻाल्हि ॿुध डॉक्टर, इहे डिग्रियूं पाण वटि रख, मां बि अमेरिका मां डिग्रियूं वठी आयो आहियां, MBBS DTS BPS सभु डिग्रियूं मां वटि थी, माण्हू खे मिशन में विझ, कीमो कर, सिधो करे, मां सिधो करे वेंदोमांसि। जो हल भेण, तूं एॾो वॾो डॉक्टर आहे, पर हाणे ॻाल्हि ॿुधे, हमरा अचे थो मंडकाईंदो अचे थो, ॿुधा इंजी जग भॻल आहे या नकली पयल आहे। मां हमरा खे ॾिठो, मां चयो मां वॾो डॉक्टर आहियां, इंजी जग नकली पयल आहे। चयो न, इंजी जग भॻल आहे। मां चयो हल पुछूं था, हल भला ॿई डॉक्टरूं वियासीं हमरा वटि। हमरा खे चयोसीं, भाऊ सलाम वालेकुम। हुन चयो अदा वालेकुम सलाम। अदा हे बि डॉक्टर आहे, वॾियूं डिग्रियूं अथसि, हे चए थो माण्हू खे मिशन में विझ, कीमो कर, मां सिधो करे वञासि। मां बि वॾो डॉक्टर, मां चवां थो माण्हू खे गभा गभा कर, वरी मां टाका हणी सिधो करे वञासि। हे चए थो तुंहिंजी जंग भॻल आहे, मां चवां थो तुंहिंजी जंग जेको आहे नकली पयल आहे। ज्यादा ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॿई सुठा डॉक्टर आहियो, न मुंहिंजी जंग भॻल आहे या नकली पयल आहे, मुंहिंजो चौपल छिकियल आहे भाऊ, तॾहिं पठाण जी शादी थी। शादी जी रात ज़ाल जो घूंघट खणी चए पियो, सुभान अल्लाह, क्या मास्टर चीज़ है। ज़ाल हैरान थी वई, पठाण छा थो करे, वरी घूंघट हेठि करे छॾे, वरी झट बि वरी ज़ाल जो घूंघट खणी चए, सुभान अल्लाह, क्या मास्टर चीज़ है, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुबह थी वई, भाई आयस, लाला जान ये आज तुम्हारी शादी थी और तुम्हारा सुहागरात था, और मैंने सुना है तुमने बीवी को देखकर सारी रात सुभान अल्लाह, ये क्यों। वो भाईजान बस ये बड़ा बात है, ये तुम सही बोलता है, हमने बीवी को देख हमने सारी रात बोला सुभान अल्लाह। क्या बात है। वो अम्मी भी बोल रही थी, वो अम्मी को हमने इसलिए नहीं बताया कि वो जनाना है, हम भाई तुमको सच बताएगा, वो हमने सारी रात सुभान अल्लाह इसलिए किया है कि हमारा बीवी इतना खूबसूरत है, इसका भाई कितना खूबसूरत होगा। मुंहिंजा बाराड़ी जा अक्सर माण्हू जॾहिं होटलुनि में असां वेंदा आहियूं त पोइ उते माइनि खे ॾिसी ॾाढा हैरान थींदा आहियूं। ईअं ई मुंहिंजो दोस्त हुजे, एडी अबड़ो ऐं मां ॿई वियासीं ॿाहिरि मुल्क घुमणु। ॿिन्ही खे शौक़ु थियो, हल त हलूं ॿाहिरि मुल्क घुमणु। जीअं मां एडी होटल में पुगासीं, ॾिठोसीं मायूं घुमनि थियूं भेण, पर फीथा जेको आहिनि पेरनि में लॻल अथनि। हिकिड़ी माई शियूं कंदी ईअं वञे पई, हिकिड़ी ईअं कंदी। मां एडी खे चयमि यार हाणे ॻाल्हि ॿुध, चांहि पीणी आहे, मथे में ॾाढो सूरु पियो आहे। एडी चयो ईअं कीअं। मां चयो हा यार इहा ईअं बसि चांहि पीणी आहे, पर चांहि बि घाटी चांहि पीआईंदे त ॾाढो मज़ो ईंदो। एडी चयो पोइ माई खे सॾु कर भला चांहि चऊंसि। जीअं मां माई खे सॾु कयो, मां चयोमांसि ॿाराड़ी जा माण्हू हुजो, हाणे घिंटी विंटी जी त असांखे ख़बर न, माई खे पेरनि में फीथा लॻल हुया, शूं कंदी असां वटि आई। मां चयोमांसि बाबा चांहि पीआ, महिरबानी कर। चए वाट। मां चयो वरितो सही त पर पूरो करे छॾंदासीं, ख़ुदा खे मन चांहि पीआसीं, मथे में ॾाढो सूरु पियो आहे। माई सऊं कंदी हुई। हाणे वॾे होटलनि में छा हूंदो आहे त पती अलॻि हूंदी आहे, कारी चांहि अलॻि ठहियलु हूंदी आहे, खीरु अलॻि हूंदो आहे, वरी खीरु नंढड़ी चैनक में हूंदो आहे। मां एडी खे चयमि यार असां बाराड़ी जा माण्हू घाटी चांहि पीअण वारा, हे त निभागी हेतिरो खीरु खणी आई आहे, खीरु त ॿियो घुराइसि न। एडी जो फौरन ई माई खे सॾु कर, पाणे खीरु खणी ईंदी। मां माई खे सॾु कयो,
माई ज़ऊं कंदी मां वटि आई मां चयमि ॻाल्हि ॿुध हे खीर ॿियो खणी आ खीर हे त खीर थोरो आहे चांहि फिकी थी पई आहे माई बि वॾी हरामज़ादी हुई असांखे ॾिठे हे पाकिस्तान खां आया आहिनि ॿाराड़ी खां हिननि खे खीर जी ज़रूरत आहे ज़िप खोले ॿ टे गुआ आणी ॾिनई मां हेॾी खे चयमि ॻाल्हि ॿुध छोरा शुकुर कर जे छा थियो मां चयो शुकुर कर हे खीर खुटियो आहे जे पाणी खुटिया हिरन सवा असर करे आहे